अस्सलाम वालेकुम दोस्तों, बस मैं मेहरान स्टूडियो में हमारे होस्ट साले बबर की सलाम पेश करे। तो दोस्तों अॼु असां मौजूद आहियूं बावखान पठाण में। बावखान पठाण हिकिड़ो मटियारी जे भरिसां नंढिड़ो ॻोठु आहे ऐं नंढिड़ो शहर आहे, स्टाफ आहे। उन नंढड़े शहर नंढड़े स्टाफ तमामु वॾियूं वॾियूं शख़्सियतूं रहनि थियूं जिन सां अॼु असांजी मुलाक़ात थी आहे। अॼु अहिड़ो ई हिकिड़ो ख़ूबसूरत सिंध जो शाइर ऐं हिते हिन इलाइक़े जो शाइर जेके अलाह साईं तमामु ख़ूबसूरत दाद सां ख़ल्क़ नवाज़ियो आहे। अचो त उन दोस्त जी तव्हां सां मुलाक़ात करायूं। अॼु असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि अदा एजाज़ अली बुल्लो साहब। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। साईं ख़ुशि आहियो? तबियत ठीक साईं ठाक आहे? त्यार खैरियत आहे? सफा त्यार शर्म मोमिनन जो अगवान यालिया लहर नकी अलो दो अगियां जो नाए खुट को लहर नकी अलो दो अगियां जो नाए खुट को तो नहीं दो वतन के तो नहीं दो वतन के जिन साण गॾु हलिया महशर में मोमिनन जो अगवान यालिया ॿियो को वसीलो नाहे हैदर जे दर सवा को ॿियो को वसीलो नाहे हैदर जे दर सवा को बेड़ा एजाज़ बुरड़ा बेड़ा एजाज़ बुरड़ा पार कंदो अलिया महशर में मोमिनन जो अगवान यालिया जे अचण सां अर्ज़ो समा पे झूमियो परियन आसेरो गायो अलीअ जे घर में पहुचण साण पैगंबर आज़ान ॾेई कनन में पहुचण साण पैगंबर आज़ान ॾेई कनन में नालो रखी हुसैनण खणी सीने साण लायो अलीअ जे घर में सुहिणो हुसैन जाओ मुबारक ॾियण अलीअ खे प्यारो रसूल आयो भोला अलीअ जे घर में। वाह वाह वाह।